ख़बर शामिल कयूं पिया रुकुन बुरड़ा खां। GDA जे MPA खलीफ़े वरियाम फ़कीर ख़ासकेली खलीफ़ो ग़ुलाम हैदर दोदो उनड़ खान साहिब फैज़ आलम जूनिजो शान आलम जूनिजो तालका सदर फ़कीर अलबेलो मंगरियो मलक गुलाम हुसैन अली शेर चांग फ़कीर रही बख्श मारी जूं खडड़ो टाउन के मुख्तलिफ वार्डन में वोटरन से चूंड गॾिजाणियूं करण बैदि MPA खलीफ़े वरियाम फ़कीर ख़ासकेली खलीफ़े ग़ुलाम हैदर दोदो उनड़ खान साहिब फैज़ आलम जूनिजो ऐं ॿियनि अॻुवाननि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त खडड़ो टाउन समेत ज़िलो सां गॾु असां अवाम जे ताक़तुनि सां क्लीन स्वीप कंदासीं छो जो अवाम असां सां गॾु आहे। असांजा मुखालिफ़ ज़िले सां गॾु में पंहिंजी शिकस्त ॾिसी असांजे उम्मीदवारनि जे ख़िलाफ़ हिकु काफ़ी किरल हरकत करे रहिया आहिनि। उन्हनि चयो त बल्दियाती चूंडनि में असां मुखालिफ़नि सां भरपूर मुक़ाबिलो करे पीर साईं पागारो जी दुआनि सां कामयाबी हासिल कंदासीं। GDA हिन वक़्तु ज़िले सांगल समेत सिंध जे अवाम जो हिकु तमामु सगारो आवाज़ बणिजी चुकी आहे छो जो असांजा मुखालिफ़ हिन वक़्तु अवाम वटि पंहिंजो मुकमल तौर ते सियासी एतमाद विञाए चुका आहिनि। उन्हनि चयो त हाणे असांजे मुखालिफ़नि जे ठपनि हणण वारो वक़्तु ख़तमु थी चुको आहे। हिन बल्दियाती चूंडनि में फ़ैसिलो सिर्फ़ ज़िले जे अवाम जो हलंदो ऐं अवाम हिन वक़्तु पीर साईं पागारो सां गॾु आहे। रिपोर्ट करे रहियो आहे जान मोहम्मद।